टंडो बागो तइलीम खाते सिंध पारां सिंधी सभिनी स्कूलनि में स्टीम साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आर्ट मुक़ाबला 2024 ऐं 25 जे उनवान हेठि गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल मीर गुलाम खान टालपुर टंडो बागो में प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में शागिर्द मुख़्तलिफ़ मॉडल ठाहे पंहिंजी ठाहियल मॉडल ते आयल महिमाननि खे आगाही ॾिनी। शागिर्दनि पारां ॻोठाणी ज़िंदगी, गंदे पाणी खे साफ़ करण जो तरीक़ो, एनवायरमेंट समेत मुख़्तलिफ़ मॉडल्स ठाहे आयल महिमाननि खां ख़ूब दाद हासिल कयो, जिते महिमाननि ख़ासि डिप्टी DO साईं गुल मुनीर, जॾहिं त एज़ाज़ी महिमान में स्कूल जो प्रिंसिपल साईं शाहिद ज़मा, TO सेकेंडरी साईं फैज़ू डेजो, TO प्राइमरी साईं इम्तियाज़ अली बान ऐं स्कूल जे फर्स्ट FA साईं अमीन मोहम्मद मेमण, साईं इशफ़ाक़ अहमद मेमण हुआ, जिते साईं अशरफ मेमण, साईं जानी तुफ़ैल मेमण, उमेर समूह, साईं खुबैब मेमण, साईं कांतेश लोहाणा, साईं मनेश कुमार लोहाणा हुआ। रिथियल तक़रीब खे ऑफिसरनि ऐं मुख्य महिमाननि खां ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि असांजी तारीख़ी स्कूल मीर गुलाम टालपुर जे शागिर्दनि जी कयल महिनत ॾिसण वटां आहे। असांजी कोशिशि आहे त हिन तारीख़ी स्कूल जे शागिर्दनि खे समूरी सिंध जे शागिर्दनि में शामिलु कंदे संदनि महिनत ऐं फ़न खे उजागर कजे, जीअं शागिर्दनि जी महिनत खे सिंध लेवल ते मञता मिले। बाद में आयल ऑफिसरनि समेत स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि खे भली कारकर्दगी ते खेनि सर्टिफिकेट सां गॾु मेडल पिणु ॾिना विया। प्रोग्राम जे आख़िर में स्कूल जे समूरनि शागिर्दनि पारां तयारु कयल मुख़्तलिफ़ क़िस्म जे मॉडल्स आइटम पिणु विज़िट कराया विया।